बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो असांजो टॉपिक आहे लीस्ट कॉमन मल्टीप्लिकेशन। लीस्ट कॉमन मल्टीप्लिकेशन हिनखे चवंदा आहियूं शॉर्ट फॉर्म में LCM। लीस्ट कॉमन मल्टीप्लिकेशन सिंधी में नंढी आम भञ उपत। नंढी आम भञ उपत। नंढी आम भञ उपत हिकिड़ो तमामु सवलो ऐं आसान तमामु हिकु बुनियादी शइ आहे। ऐं हीअ जेकॾहिं तव्हां सिखी वियो त इनशाला तव्हांखे कंहिं बि मसइले खे हल करण में आसानी थी वेंदी। नंढी आम भञपत थींदी छा आहे? असल में नंढी आम भञपत उहो नंढे में नंढो अदद आहे जंहिंखे शायदि पूरो पूरो वंडे सघनि। उहो नंढे में नंढो अदद जंहिंखे शायदि पूरो पूरो वंडे सघनि। हाणे एक्चुअली नंढी आम भञपत जो इस्तेमालु किथे थींदो आहे? आम अणपूर में जॾहिं असां आम अणपूर जा जेके असांखे नंबर मिलियल हूंदा आहिनि, आम अणपूर खे असां जोड़ कंदा आहियूं, त आम अणपूर खे जोड़ करण लाइ असां नंढी आम भञपत वठंदा आहियूं। तो जंहिंखे चऊं था पिया LCM, लीस्ट कॉमन मल्टीप्लिकेशन। आम अणपूर वारनि नंबरनि खे जोड़ करण लाइ इस्तेमालु थींदी आहे। हीअ छा हूंदो आहे? नंढी आम भञपत उहो नंढे में नंढो अदद जंहिंखे शायदि पूरो पूरो वंडनि। सो फ़र्ज़ु कयो त असां वटि हिकु नंबर आहे 5/8 खे जोड़ करिणो आहे 1/4 सां। हाणे हीअ ॿ आम अणपूर ॿ नंबर आहिनि ऐं इनखे जोड़ करिणो आहे। जोड़ करण लाइ छा कंदासीं? असां इन्हनि जे छेदनि जी LCM वठंदासीं। हाणे छेदनि जी LCM जेका आहे लिस्ट कॉमन मल्टीप्लिकेशन कीअं कयूं? इन्हनि जी छेदनि जी जेका नंढी आम भञपत कंदासीं न, असां उन्हनि जा जुज़ा कढंदासीं। जुज़ा कहिड़े तरीक़े सां? हीअ 8 आहिनि ऐं हीअ 4, इनखे गॾे करे इन ॿिन्ही जा जुज़ा वठंदासीं। हाणे जुज़नि में असां छा कंदासीं? हिते अहिड़ो खोड़ो पढ़ंदासीं, अहिड़ो नंढे में नंढो खोड़ो जेको इन्हनि नंबरनि मां कंहिं बि हिक खे वंडे। अहिड़ो नंढे में नंढो खोड़ो जेको हिन मां कंहिं बि हिक खे वंडे। पर हिते ॾिठो हूंदा त असां नंढे में नंढो खोड़ो छा जो आहे? ॿिनि जो हिन ॿिन्ही ते पूरो थो वञे। ॿिनि जो ॿिन्ही ते पूरो थो वञे त पोइ छा कंदासीं? ॿिनि जो खोड़ो पढ़ंदासीं। ॿिनि जो खोड़ो 8 ते 4 दफ़ा वियो ऐं ॿिनि जो खोड़ो 4 ते घणा दफ़ा वेंदो? 2 दफ़ा। उन खां बाद में हाणे 2 ऐं 4 नंबर मिली वियो। नंढे में नंढो अदद छा आहे? 2। वरी ॿिनि जो खोड़ो पढ़ंदासीं। ॿिनि जो 4 ते 2 दफ़ा आयो, ॿिनि जो 2 ते 1 दफ़ो हुयो। उन खां बाद में छा बचियो? 2। जेकॾहिं ॿिन्ही ते थींदो वेल एंड गुड, पर जेकॾहिं हिक ते वञे थो पोइ बि असां खोड़ो पढ़ंदासीं। त हाणे ॿिनि जो खोड़ो हिक ते न वेंदो, हिन 2 ते वेंदो। तंहिंजे करे त असां जेका आहे ॿिनि जो खोड़ो हिन ते पढ़ंदासीं। ॿिनि जो खोड़ो 2 ते 1 दफ़ो ऐं हीअ हिकु साॻियो लाथोसीं। सो अहिड़े तरीक़े सां इहे हिन जा जुज़ा निकिरी विया LCM जे लाइ। हाणे हीअ जेके जुज़ा आहिनि इन्हनि जुज़नि खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं। हिन ॿिनि सां मल्टीप्लाई कंदासीं। जेको जवाबु मिलंदो वरी उनखे हिन 2 सां, हेठियुनि 2 सां मल्टीप्लाई कंदासीं। 2 खे 2 सां मल्टीप्लाई कयो त जवाबु मिलियो 4। हाणे उन्हनि 4 खे वरी मल्टीप्लाई करिणो आहे छा? उहो हिन नंबर सां, 2 सां। सो घणो थी वियो? 4 × 8। त हिननि जी जेका LCM निकिती हिन 2 नंबरनि जी, उहा घणी निकिती? 8। हिन 2 नंबरनि जी जेका लीस्ट कॉमन मल्टीप्लिकेशन यानी कि नंढी आम भञ उपत LCM निकिती, उहा घणी निकिती? 8 निकिती। सो छा कंदा आहियूं असां? LCM करण जो कहिड़ो तरीक़ो आहे? हिकिड़ो दफ़ो ॿीहर मां रिपीट कयां थो त ॿिन्ही नंबरनि खे रखी करे ॿिन्ही जा गॾियल तौरु असां जुज़ा कढंदासीं। उहो जुज़ा कढी करे उन जुज़नि खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं। उहा उनजी नंढी आम भञपत हूंदी। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो ॿियो मां मिसाल ॾियां थो। ॿियो फ़र्ज़ु कयो त असां वटि ॿियो हिकिड़ो नंबर आहे 17/9 + 1/27 + 15/18। हाणे ही 3 नंबर आहिनि। 3 आम अणपूर जा नंबर आहिनि। हिनखे असांखे ऐड करिणो आहे। ऐड करण लाइ छा कयो? हिननि जी LCM वठो, नंढी आम भञपत। नंढी आम भञपत लाइ छा कंदासीं? साॻियो तरीक़ो इस्तेमालु कंदासीं। असां इनखे जेके छेद आहिनि 9, 27, 18 इन्हनि टिनी जा जुज़ा कढंदासीं। हाणे हिते अहिड़ो असांखे खोड़ो पढ़णो आहे जेको नंढे में नंढो कंहिं बि हिक खे वंडे। नंढे में नंढो खोड़ो आहे 2 जो। 2 जो 9 ते न वेंदो। 2 जो ॾिसो 27 ते वेंदो, 27 ते न वेंदो। 2 जो 18 ते वेंदो, हा 18 ते वेंदो। त पोइ असां 2 जो खोड़ो पढ़ंदासीं। 9 ते न वियो, 9 साॻे लाइ रखियासीं। 27 ते न वियो, 27 साॻे लाइ रखियासीं।
उन खां पोइ 18 ते ॿिनि जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो? 9 दफ़ा। हाणे हिकिड़ी मां ॻाल्हि हिते कई त बाबा हिते ॿिनि जो खोड़ो 9 ते 27 ते न वेंदो, डायरेक्ट ॿुधायो न वेंदो। हाणे कीअं ख़बर पई मूंखे त न वेंदो? ॿिनि जो खोड़ो हमेशह उन नंबर ते वेंदो आहे जंहिं नंबर जे आख़िर में 0 हुजे या ॿधी अदद हुजे। जेकॾहिं ॿधी अदद हूंदो त बि हुन ते ॿिनि जो खोड़ो वेंदो, या उन जे आख़िर में 0 हुजे पोइ बि ॿिनि जो खोड़ो वेंदो, अदरवाइज़ जेको आहे इन ते ॿिनि जो खोड़ो न वेंदो। उन खां पोइ अचूं था हिन ते। हाणे ही नंबर मिलिया असांखे, हिननि मां हिन 3 नंबर ते ॿिनि जो खोड़ो वेंदो न, ही जेके छा आहिनि एक ही नंबर्स आहिनि, हिन जे आख़िर में एक ही नंबर्स आहिनि, सो ही इन ते ॿिनि जो खोड़ो न वेंदो। ॿिनि खां पोइ ॾिसो 3 जो 9 ते वेंदो, बिल्कुलु 3 जो 9 खे 3 पूरो वंडींदा आहिनि, सो 9 ते 3 जो खोड़ो पढ़े 3 दफ़ा 3 3 9। 27 ते वेंदो? हा 27 ते वेंदो। 27 ते डायरेक्ट मूंखे कीअं ख़बर पई त वेंदो? हमेशह तव्हां नंबर्स जेके तव्हां हिक खां वधीक नंबर हुजनि न, उन्हनि नंबर्स खे पाण में तव्हां एड कयो। जेकॾहिं उन्हनि जी एडिशन ते 3 जो खोड़ो वञे थो त उन्हनि ते 3 जो खोड़ो वेंदो, न त 3 जो खोड़ो उनखे पूरो न वंडींदो। सो ॾिसो 2 + 7 घणा थींदा? 9। सो 9 खे 3 वंडींदा आहिनि, तंहिंजे करे 27 खे बि 3 वंडींदो। सो 27 ते 3 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो? 9 दफ़ा। 3 9 27। उन खां पोइ 9 खे 3 दफ़ा वंडींदा 3 3 9। वरी उन खां बाद में हाणे ॿीहर असां खोड़ो पढ़ंदासीं, 3 जो खोड़ो वञे थो, 3 जो 3 ते 1 दफ़ो, 3 जो 9 ते 3 दफ़ा, 3 जो 3 ते 1 दफ़ो। उन खां बाद में अञा 3 असां वटि मौजूदु आहिनि, 3 जो खोड़ो पढ़ंदासीं, 1 ते न वेंदो, हिकु साॻियो रखियोसीं, 3 ते 1 दफ़ो, ऐं अहिड़े तरीक़े सां ही 1 ते 1 दफ़ो। हीअ असां खोड़ो पढ़ंदासीं जेसि ताईं असांखे पाछी हिकु मिले। हाणे पाछी सभिनि जो हिकु मिली वई आहे, हाणे वधीक खोड़ो पढ़ण जी ज़रूरत कोन्हे का। सो हाणे छा कंदासीं, हीअ जेके जुज़ा मिली आहे, फैक्टर्स असांखे मिली आहे, इन फैक्टर्स खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं, इन फैक्टर्स खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं। ॿिनि खे 3 सां मल्टीप्लाई कंदासीं, छा जवाबु मिलंदो? ॿ टे 6। छा जवाबु मिलियो? ॿ टे 6। हाणे जेके 6 जवाबु मिलियो वरी इन 6 खे मल्टीप्लाई कंदासीं इन 3 सां। 6 खे जेको 6 जवाबु मिलियो इन 6 खे मल्टीप्लाई कंदासीं इन 3 सां। घणो थींदो? 6 3 18, हिते पहुतासीं त हीअ 18 थी वियो। वरी उन खां बाद में छा कंदासीं, इन 18 खे मल्टीप्लाई कंदासीं वरी हिननि 3 सां। 18 खे 3 सां मल्टीप्लाई कंदासीं त छा जवाबु मिलंदो? 18 खे जेकॾहिं तव्हां 3 सां मल्टीप्लाई कंदव त तव्हांखे जवाबु मिलंदो 54। हाणे असांखे जवाबु जेको 54 मिलियो, इहो 54 ही जेके असां वटि नंबर्स आहिनि, इन नंबर्स जी नंढी आम भञोपत आहे। मतिलबु कि 54 उहो नंढे में नंढो अदद आहे जंहिंखे हे टई शेद पूरो वंडींदा। 54 ते 9 जो खोड़ो बि वेंदो, अहिड़े तरीक़े सां 54 ते 27 जो खोड़ो बि आराम सां वेंदो, ऐं 54 ते 18 जो खोड़ो बि वेंदो। 18 जो खोड़ो 3 दफ़ा, 27 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदुसि? 2 दफ़ा वेंदुसि। अहिड़े तरीक़े सां 9 जो खोड़ो बि 54 ते वेंदो 6 दफ़ा, 6 9 54। सो नंढी आम भञोपत छा थींदी आहे? उहो नंढे में नंढो अदद जंहिंखे शेद पूरो वंडनि। हाणे असां हिन खां मथे ॿिया बि नंबर हूंदा, पर हिन खां नंढो ॿियो को नंबर न हूंदो। जीअं 54 नंबर कढियोसीं, हाणे 54 खां नंढो ॿियो को अदद अहिड़ो न हूंदो जंहिंखे इहे 3 पूरो वंडनि। जीअं हाणे हिते हीअ 8 कढियोसीं नंढी आम भञोपत, त हाणे हीअ 8 हिन जी नंढी आम भञोपत आहे। हाणे हिन खां 8 खां वॾा ॿिया नंबर हूंदा, जीअं 16 चऊं, 16 खे 8 बि वंडींदा, 4 बि वंडींदा। अहिड़े तरीक़े सां जीअं 32 चऊं, 32 खे 8 बि वंडींदा, 4 बि वंडींदा। सो असां उहे वॾा नंबर न खणंदासीं, असांखे खणणो आहे छा? नंढे में नंढो नंबर, तंहिंजे करे हिनखे चवंदा नंढी आम भञोपत। उमेदु तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। बिल्कुलु मां हिकिड़े आसान तरीक़े सां तव्हांखे सम्झायो आहे, ऐं तव्हांजी हीअ जेके मां नंढी आम भञोपत सम्झाई आहे, तव्हांजी मुख़्तलिफ़ टेस्टुनि में तव्हांजे लाइ मुफ़ीद रहंदी, तमामु तव्हांखे घणो फ़ाइदो पहुचाईंदी। वधीक हिन ते प्रैक्टिस कंदा रहो, मुख़्तलिफ़ नंबर खणी करे हिन ते प्रैक्टिस कंदा रहो। त मैथ बाय प्रैक्टिस हूंदी आहे, जेकॾहिं मैथ ते तव्हां प्रैक्टिस कंदव त इनशा तव्हांखे मैथ ते उबूर अची वेंदो।